पाक फौज जे अगवानन के मार्च तो कया तो खुदा जो वास्तो तव ही सजी लखन के तादाद में जमायता सफनी के नुमाइंदा जलसो मां सफनी के तरफा असांजे पाक फौज के अर्ज तो कया तो खुदा के वास्ते असांजे मुल्क के हिन मतलब परस्त सियासतदानन के हवाले न कयो हे मुल्क के खपाए छडीदा मुल्क गिरवी करे छडीदा मुल्क के तबाह करे छडीदा हे असांजा सियासतदान खुदारा मुल्क ते रहम कयो मुल्क आहे त तव्हां वज़ीर बि थींदो मुशीर बि थींदो मुल्क न हूंदो त अॻु छा वज़ीर थींदो छाजी वज़ारत छाजी तव्हांजी इमारत छाजा एमपी छाजा एमएलए थींदो मुल्क जा बदख़्वाह बणिजी बीठा आहिनि मुंहिंजा दोस्तो छा इहा ॻाल्हि जेका मूं हींअर कई इहा करारदाद असां पंहिंजे अकाबिरीन खे पेश कयूं तव्हां मूंसां मुतफ़िक़ आहियो असांखे वतन प्यारो आहे असांखे पाकिस्तान सां मोहब्बत आहे हिन धरती जे लाइ असांजे वॾनि असांजे अकाबिर कुर्बानियूं ॾिनियूं हुयूं ही पाकिस्तान असांजे अहले सुन्नत जे उलमा मशाइख़ गॾिजी ठाहियो सुभान अल्लाह असांखे पंहिंजे वतन सां मोहब्बत आहे इंशाअल्लाह वतन जे लाइ जॾहिं सिर जी ज़रूरत पई सिर ॾींदासीं रत जी ज़रूरत पई रत बि ॾींदासीं अगर कुर्बानी देनी पई तो कुर्बानी दींदो पाकिस्तान पाकिस्तान मां गुजारिश कंदुसि त ही गरीबन ते रहम कयो मिस्कीनन ते रहम कयो बिजली 5 रुपया एकदम यूनिट महांगो अरे गरीब पिनंदा काॾे वेंदा मिस्कीन काॾे वेंदा तव्हां त बंगुलनि में वेठा आहियो तव्हां हे पानी मिनरल वाटर था पियो पर हे जेके गरीब वाटर कोर्स जो पानी तलावनि जो पानी दुबन जो पानी था पियनि उन्हनि गरीबनि जो करे ख्याल मिस्कीन मामला काॾे वेंदा कुछ रहम कयो हेडी महांगाई हेडी पंहिंजो मुल्क जे अंदर बदमनी तव्हां पखेड़े छॾी आहे ऐं इहो सभिनी जो जेको क्रेडिट वने तो सो सजो इन सियासतदानन में तो वने ये तबाही न आंदी है मुझा दोस्तों असा हुकूमत वक्त के भी अर्ज कंदासी गुजारिश कंदासी त खुदारा मिस्कीनन ते रहम कयो गरीबन ते रहम कयो मतो रमजानुल मुबारक तो अचे पियो खंड महंगी सही मुझा गिरो महंगो दवाऊं महंगियूं जेका दवा सिर बचाइण जी दवा जेका 100 रुपए में मिलंदी सा 200 में 250 में 500 में तो गरीब मरंदा काले वेंदा गरीब हक का सुना हक का है खुदारा पंहिंजे राज रैयत ते रहम कयो पंहिंजे अवाम जे मथां बाछ कयो अहिड़ा ज़ालिमाना कानून न कढो जैसा गरीबन जो आहूं तव्हां जो पाड़ू न पटे छॾे मिस्कीन गरीबन जो आहूं न खणो दाहूं न खणो चवंदा त किरोना अची वई वञी वरी थी मोटे वञी वरी थी मोटे इहा अमलनि जी शामत न आहे त हाणे वरी चवंदा लॉकडाउन था कनि वरी चवंदा त बंदि कंदा दुकान बंदि कंदा गरीब मिस्कीन वेंदा काॾे पूरो साल मिस्कीनन भोगियो आहे गुरबत ऐं मिस्कीनी भोगी आहे अञा बि जेकॾहिं इहे लॉकडाउन थिया त पोइ ग़रीबनि जो हाल कहिड़ो